अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां अवां जो GM कोखर। अॼु असां अहिड़े मौज़ू ते ॻाल्हाइण वारा आहियूं जेको सिंध जे गादी वारे शहर कराची ऐं सॼे पाकिस्तान जी सियासत में हलचल मचाए छॾी आहे। छा वाक़ई 18हीं तरमीम आइनी तरमीम अची रही आहे? छा कराची वफ़ाक़ हवाले थींदो? 18 तरमीम जा अख़्तियार वापसि वठण जी तयारी थी रही आहे। अॼु असां इन बाबति हक़ीक़त, अफ़वाहुनि ऐं ख़तरनि जे मुस्तक़बिल सबबु कुझु खोले बयानु कंदासीं। इंतिहाई इतबार जोगनि ज़रियनि सां हासिलु थींदड़ ताज़ी ख़बर उहा आहे त 18वीं तरमीम बाबति पीपल्स पार्टी में वॾो बेचैनी वारी सूरतहाल छाइजी वई आहे। हा कजे या न में जवाबु ॾिजे, इन हतमी फ़ैसिलो करण खां अॻु सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे वेझनि साथियुनि खे अहम मुशावरत लाइ तलब कयो आहे। इजलास में ॿुधायो वियो त ताक़तवर हलकनि तरफ़ां 18वीं तरमीम मंज़ूर कराइण लाइ दबाउ विधो पियो वञे, जंहिं तहत सिंध में नवां सूबा ठाहिण जूं ॻाल्हियूं साम्हूं अची रहियूं आहिनि, जंहिंमें कराची, हैदराबाद खे ऐं ठट्टो खे मिलाए करे अलॻि सूबो ठाहिण, सखर खां कश्मीर ताईं अलॻि यूनिट जेको बनाइण जी तजवीज़ बहस हेठि आहे। इजलास दौरान डॉक्टर आसिम हुसैन अहम सवाल उथारियो त जेकॾहिं तरमीम ते सहियूं करण वञूं त छा बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाईंदा, जंहिंजे जवाब में सदर आसिफ अली ज़रदारी चयो त मथे हलकनि लाइ उहो क़ाबिल क़बूल नाहे। गॾिजाणी में फ़ैसिलो उहो साम्हूं आयो त तरमीम ते सहियूं न कयूं वञूं त केतिरा ई वज़ीर, मशीर, असेंबली मेंबर सख़्त क़ानूनी कार्रवाइनि खे मुंहुं ॾेई सघनि था। सियासी तजिए निगारनि जो चवणु आहे त जेकॾहिं तब्दीलियूं अमल में आयूं त तालीम, सिहत, ज़राइत ऐं अहम अख़्तियार मर्कज़ हाला हवाले थियण जो इम्कानु आहे, जंहिंसां सिंध जी सियासत में नओं ताक़त जो तवाज़ुन जेको पैदा थींदो। गुज़िरियल कुझु हफ़्तनि खां सोशल मीडिया ते ज़बरदस्त बहस हली रहियो आहे। चवण में अची रहियो आहे त तालीम, सिहत ॿीहर वफ़ाक़ खे ॾिनियूं वेंदियूं, कराची खे वफ़ाक़ कंट्रोल में आंदो वेंदो, सिंध जे अख़्तियारनि में कटौती थींदी। पर वफ़ाक़ी सरमाए जे बयाननि मूजिबि का बि तरमीम फ़िलहाल फाइनल नाहे। कंहिं बि सियासी जमायत सां बाज़ाब्ता राब्तो नाहे थियो। बिलावल भुट्टो ज़रदारी बि 18 तरमीम जी वापसी बाबति सोशल मीडिया खे अफ़वाहूं करार ॾिनो आहे। पर सियासी दुनिया में फ़ैसिला अक्सर कमरनि में थींदा आहिनि, पोइ अवाम खे ख़बर पवंदी आहे त उहो उते सबबु छा आहे। जदीद दौर में सोशल मीडिया जे हलचल में उहे ॻाल्हियूं ॿुधण में अचनि पियूं त 2010 में 18 तरमीम पाकिस्तान जी तारीख़ में वॾो मोड़ हुई। हिन तरमीम खां पोइ सूबनि खे अख़्तियार मिलिया, वफ़ा खां ताक़त मुंतक़िल थी, सूबाई अख़्तियार मज़बूत थिया। पोइ बदकिस्मती सां सिंध, बलोचिस्तान ऐं KPK खे 18हीं तरमीम खे ढाल बणाए सरकारी वसीलनि ते लुटमार कई वई। जेको रिलीफ अवाम खे मिलणु घुरिजे हा, उहो न मिली सघियो। 18 तरमीम में सूबेनि खे पंहिंजा मसइला पाण हल करण जो हक़ मिलियो, पर उहो अवाम ताईं मुंतक़िल न थियो। 18हीं तरमीम बैदि तालीम, सिहत समेत समूरे खातनि जो निज़ाम सूबनि हवाले थियूं, पर तालीम जो जेको बि बेड़ो गर्क थियो आहे उहो आलमी इदारनि जी रिपोर्टुनि में तमामु वधीक रिपोर्ट थियो आहे। सूबे खे पंहिंजी ज़रूरतनि मुताबिक़ तरक़ियाती मनसूबा ठाहिण जो मौक़ो मिलियो, पर उन्हनि तरक़ियाती मनसूबनि खे ख़ानगी सिस्टम हवाले करे छॾियो, जंहिंजो नतीजो पंजाब ऐं सिंध घुमण सां मिली वञे थो। उहा ॻाल्हि अलॻि आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जे दौर में वफ़ाक़ी ताक़त में तवाज़ुन आयो ऐं जमहूरियत मज़बूत थी, पर हक़ीक़त उहा आहे त 18हीं तरमीम सां सूबनि खे अख़्तियार मिलिया, पर कारकर्दगी बहितर न थी। तालीम जो गैर मुतहद निज़ाम पैदा थियो, सिहत सूबनि विच में फ़र्क़ु वधी वियो ऐं वफ़ाक़ हम आहंगी पिणु घटिजी वई। करप्शन ऐं गवर्नेंस जा मसइला साम्हूं आया। उन में को बि शक नाहे त कराची पाकिस्तान जो माशी दिलि आहे, पर मसइला तमामु वॾा उहे आहिनि, हैरान कंदड़ आहिनि त ट्रांसपोर्ट बुरहान, किचिरे जो वॾो मसइलो, ज़मीनी माफ़िया जो आज़ार, मकानी निज़ाम में कमज़ोरियूं ऐं मौजूदु आहिनि। कुझु हल्का चवनि था त कराची खे वफ़ाक़ हवाले कयो पियो वञे। तजवीज़ निगारनि मूजिबि असल मज़बूती बलदियाती निज़ाम आहे। जेकॾहिं अख़्तियार वापसि वरिता विया त नतीजा उल्टा अची सघनि था, जंहिंमें सूबाई ख़ुदि मुख़्तियारी कमज़ोर थींदी, सियासी तकरार वधंदा। सिंध में
सख़्तु रद्द अमल अची सघे थो, नओं आइनी बुहरान बि पैदा थी सघे थो। जेकॾहिं ख़ुदा न करे ईअं थिए त न रुॻो तरमीम हूंदी पर ताक़त जी ॿीहर विरासत हूंदी। उन लाइ सिंध मां वॾा सवाल थींदा त छा सिंध जा वसीला मर्कज़ कंट्रोल कंदो, छा सिंध जा इदारा वापसि वरिता वेंदा, छा कराची अलॻि इंतिज़ाम हेठि ईंदी। हक़ीक़त उहा बि आहे त 28 तरमीम वारो मामिलो अफ़वाह बि थी सघे थो, पर उते ख़तरा बि मौजूदु आहिनि त 18 तरमीम कंहिं लाइ नेमत आहे ऐं कंहिं लाइ नुक़सानकार। पर हिकु ॻाल्हि वाज़े आहे त अख़्तियारनि जी जंग ॿीहर शुरू थी चुकी आहे। छा 18 तरमीम ईंदे ई ईंदी या न, उहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। इन खां अॻु तव्हांजी राय छा आहे? छा अख़्तियार सूबनि वटि हुजणु घुरिजनि, छा वफ़ाक़ वटि वापसि वञणु घुरिजनि? कमेंट्स में ज़रूरु लिखो। इन खां अॻु असांजो चैनल FIR सब्सक्राइब कयो ऐं असांजो फेसबुक जेको आहे फॉलो कयो।